सारंग हाणे रेस अनवर खान जी तबियत कीअं कुछ सुधरी अथस या न? अदा हाशिम अदा अनवर के हाणे नई जिंदगी मिली आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो हाणे बेहतर आहे। मूं त घणी कोशिश कई त थुक चंबे में पीर करामत ऐं उन जो कमदार सुधरी वञनि, पर हू कॾहिं बि कोन सुधरंदा। पीर करामत जा कारंदा जेसिताईं पीर जो सिर न खणंदा तेसिताईं सुधरंदा कोन। हाशिम असांजे करे पीर करामत जे माण्हुनि सां विहण जी का जरूरत न आहे, छो त हू चाहिनि था तू जहिड़ो कर ॿीहर जेल वञ। हाशिम तुंहिंजी आज़ादी असांखे अज़ीज़ आहे, छा रखियो आहे जहिड़नि में? रेस अनवर जो पलांद न कया हा, ईअं ई उन्हनि खे छॾे ॾियां हा। मां पीर करामत सां गॾु कमदार नबूअ जो बि मथो फाड़े छॾींदुसि, पोइ सभु हिसाब किताब बराबरि थींदसि। अदा हाशिम कानून जो कमु आहे मुजरिम खे सज़ा ॾियो, उन्हनि खे सज़ा कानून ॾींदो। तूं ऐं मां विढ़ंदासीं त जहिड़ा थींदा, जंहिंजो को बि फ़ाइदो कोन्हे। हाशिम खान त पोइ छा कयां? रो वेड़े चूड़ियूं पाए घर में वेही रहां त पोइ पीर करामत जा कारंदा ऐं कमदार नबू पाण खे ॾाढो सम्झी असां ते खिलूं कनि त असां हुन जे ख़ौफ़ में लिकी विया आहियूं ऐं हू अना में अची वेंदा। इहे तेसिताईं कोन मुड़ंदा जेसिताईं कमदार नबू या पीर करामत जे कंहिं कारंदे खे लेटाईंदुसि न, तेसिताईं हिन ॻोठ में रही कोन सघंदुसि। पोइ हाशिम पाण हिन ॻोठ में रही न सघंदासीं, जहिड़ा वधंदा हू न थींदा ऐं घर वीरान थींदा, बर्बाद थींदा। इन जे करे सब्र बहितर आहे। अल्लाह साईं सब्र वारनि जो साथ ॾींदो आहे, उन्हनि खे सज़ा पंहिंजो मालिक ॾींदो। नियत था ॾियूं पाणे लोड़ींदा। मैडम जे इन ज़माने में नियत माण्हुनि खे पुॼे हा न त असां पंहिंजी ज़िंदगीअ में एतिरा सूर ई न ॾिसूं। बस अदा पलिया इन पीर करामत जो ख़ुदा पेट भरे, बाक़ी ॻाल्हि घणी आहे। पीर करामत एॾी फुरलट करे रहियो आहे, पंहिंजे लाइ दोज़ख जी बाहि तयार करे। सुभाणे जेकॾहिं मरी वियो त हुनजी मिल्कियत कांव ऐं कुता खाईंदा। इन करे त अलाह साईं औलाद ई कोन ॾिनो अथसि अदा। हा भाउ सुमर यादि आयो, भला कॾहिं हलूं कालू मछरे ॾांहुं दिलावर जी शादी जी ॻाल्हि करणु? मां त चवां थो त अॼु ई हलो, सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। चाचा आख़िर तोखे मुंहिंजी शादीअ जी तकड़ छो लॻी आहे? कोन कंदुसि मां कालू मछेरे जी धीउ सां शादी, कंहिंसां बि शादी मां कोन कंदुसि। छो छो न कंदे शादी? चाचा मां कुंवारो ई ॼाओ हुयुसि ऐं कुंवारो ई मरंदुसि। मुंहिंजी ज़िंदगी ख़तरनि सां भरियल आहे। चाचा मां कॾहिं ॿेले में आहियां त कॾहिं जेल में ऐं वरी कॾहिं इस्पताल में, ऐं पोइ मुंहिंजी ज़ाल वते मुंहिंजूं वाटूं निहारे। चाचा मां छो कयां कंहिं ग़रीब जी धीअ जी ज़िंदगी बर्बाद? पर पुट नेठ ते घर आबाद करणो थिए न, छड़ो माण्हू पीढ़ीअ में ॾाढो ॾुखियो थी। इंसान जेको सार लहण वारो त हुजे न। चाचा पलिया असां जहिड़नि माण्हुनि वटि पीरी नाहे हूंदी। मुंहिंजा सभु दोस्त जवानी में ई मरी विया। चाचा ओचितो कंहिं पुलिस जी गोली या कंहिं दुश्मन जी गोली मुंहिंजो सीनो चीरे हली वेंदी। चाचा पलिया असांजी ज़िंदगी कहिड़ी ज़िंदगी? ईअं न चओ त अल्लाह साईं तोखे वॾी ॼमार। बस चाचा फिलहाल मां शादी करणु नथो चाहियां ऐं तव्हां बि मुंहिंजी शादीअ जी तकड़ न कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। ॾिठो ई अदा पलिया, दिलावर जो त दिमाग़ ई ख़राब थी वियो आहे। भाउ सुमर
तूं फिक्र न कर, हिनखे पाण ई हाशिम सम्झाईंदो। उथ त हलूं, पाण हली कमु कारज करियूं। मंगल मूंखे त ॻाल्हि ई सम्झ में कान थी त मामलो मुंहिंजे हथनि मां निकिरी वियो आहे। जो बहादुर अरन मां निकिरी वियो आहे। हाजी शरीफ, जे बहादुर जी ससवी सां शादी थी वई न त पोइ वॾो गंद थींदी। मुंहिंजी हिकिड़ी सलाह, इहा शादी न थिए। Yeah. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. मां छा कयां? मां ॾाढो परेशान आहियां बंगुल। कुछ भी थी पए, हिम्मत न हार जाए, आखिरी दम ताईं वड़ जाए। वर्ष त केॾो ही पीलर जवान। मुंहिंजी सलाह वठ, या शादी कतई न थियण जी जाए। बंगुल यार, मूंखे का सलाह त ॾे, इहा शादी कीअं रोकियां? मूं वटि इन मसइले जो बि हल आहे। नब्बू कमदार, पहिरें नंबर जो शैतान, वो पाण ही इन मसइले खे हल कंदो। वॾेरे अनवर ऐं पीर करामत जे झेड़े खां पोइ नबू कमदार लभे ई कोन थो। अलाए ज़मीन ॻी वई अथसि, अलाए आसमान खणी वियो अथसि। मिली वेंदो हाजी शरीफ, तूं तकड़ न कर। तो सदाई तकड़ करे मार खाधी आहे, मल तकड़ न कजांइ। चङो बंगुल खान, हाणे मां हलां। मुर्शिद साईं, हाणे इस्लामाबाद वञो त मूंखे बि वठी हलिजो। इन ख़ुशी में हिकिड़ो कलामड़ो ॿुधायांव। अॼु 6 ॾींहं थियो आहे, शेर जो छमको न ॿुधो आहे। अॼु 6 ॾींहं थियो आहे, शेर जो छमको न ॿुधो आहे। कबूतर चुप कर, घणी ॾियारी न हण। कमदार नबू, इहो वॾेरो अनवर मरी पए हा न, त तोखे गुलनि जा हार विझा हा, झिमरी वणाया हा, जश्न कराया हा। पर ख़बर न आहे त नबू कमदार तूं छा पियो करीं? मुर्शिद साईं, आउं कम खे खयो वेठो आहियां, पर अञा वॾेरो अनवर अस्पताल में पियो आहे। चवनि था त अञा वॾेरो अनवर महीनो खनि अस्पताल में हूंदो। ख़ुदा ॼाणे कांव जी हॾी खाधी त अलाए छा मरे ई नथो। नबू कमदार, इन वॾेरे अनवर खे जल्दी माराए, पोइ ॾिसंदासीं हाशिम खे ऐं दिलावर खे, ॾियारींदासूं न साटो। मुर्शिद साईं, इहो सूडानी न आहे जेको सूडान मां आहे। इहो जाफर सूबेदार इहो चए थो मूंखे ॾोकड़ ॾियो त दिलावर खे हाशिम खे चर्स में चालान कयां। पोइ तव्हां भला ॾोकड़ मुर्शिद ॾियोसि न, रुगो खीसे में पिया अथव, इहे छा कंदा? आऊं आहियां छड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर, केॾी महिल कपर। मुर्शिद गुटको रे दुश्मन जी टांगी भगी चङी आहे। वञ पोइ मुंशीअ खां पैसा वठ ऐं वञी हिन सूबेदार जाफर खे ॾे त हिन दिलावर ऐं हाशिम जो बंदोबस्त करे। ऐं वञी चइजांसि हिननि ॿिन्ही खे चर्स जे केस में नाइंसी करे, जे हिननि जी ज़मानत ई न थिए। हाणे हलो, मुंहिंजे मथे में सूर न विझो, मूंखे झट खनि आराम करण ॾियो। अदा, तूं आई मूंखे ड्रिजाए छॾी। हा आदि मां, हा आदि, पर तूं एतिरी घबरायल छो आई? हा अदा, मां हिन घर में अकेली ड्रिजां थी। जॾहिं खां अनवर खान अस्पताल वियो आहे, मूंखे सॼी राति निंड ई नथी अचे। अदा, तूं जल्दी घर ईंदो कर, एतिरी देर छो कंदो आहीं? अदी तूं ड्रिज न, जेसि ताईं मां आहियां तेसि ताईं त हाशिम घर ते पहरो ॾींदो। अदा, छा हाशिम रोज़ानो मुंहिंजी हिफ़ाज़त लाइ हिते हूंदो? हा आदि, कॾहिं कॾहिं दिलावर बि हूंदो आहे, और मां जॾहिं अची वेंदो आहियां त हू पंहिंजे ॻोठ हलिया वेंदा आहिनि। तूं त हिते कॾहिं कॾहिं देर करे ईंदो आहीं, पोइ भला हू बेमहला ॻोठ कीअं वेंदा आहिनि? अदी, हू कच जा शींहं आहिनि,
हुननि जे लाइ ॾींहं ऐं राति का माना नथी रहे। पर हुननि जो हेॾो वॾो असांजे मथां एहसान आहे अदा। अदी उहे त अनवर जा दोस्त आहिनि ऐं दोस्ती मल्हाए रहिया आहिनि। न सारंग, अॼु खां पोइ मां अनवर सां गॾु अस्पताल में रहंदुसि। अदी उहा वॾी अस्पताल आहे ऐं प्राइवेट आहे, ते कंहिंखे बि रहण जी इजाज़त न आहे। त पोइ ठीकु आहे अदा, पर तूं सिज लहण खां अॻु में घर मोटींदो कर। ठीकु आहे अदी, मां जल्दी मोटी ईंदुसि। हाणे मां वञा थो सुम्हण, अधु राति थी वई आहे। ठीकु आहे, तव्हां आराम हली कयो। यार बंगुल, मूंखे त ॻाल्हि सम्झ में ई कान थी त इन छोरी ससुई खे कहिड़ा सुरखाब जा पर लॻल आहिनि जो मूं वारो इहो छोरो इन छोरी जे लाइ चरियो लॻो घुमंदो थो वठे। हिकिड़ी मामूली खसीस छोकिरी जे करे हू मुंहुं जो नाफ़रमान थी बीठो आहे, मुंहुं जो। हाजी शरीफ़, इहो कोन ॿुधो अथई, इश्क न पुछे ज़ात, इहो इश्क अथई जेके दाना बि दीवाना थो करे। इश्क, अहिड़ो इश्क त सारगो कहाणियुनि ऐं किसनि में ॿुधो आहे, अखियुनि सां त अॼु पिया था ॾिसूं। हा हाजी शरीफ़, तुंहिंजे भाणज खे बि इश्क घाटे ताईं चढ़ी वियो अथई। बंगुल खान, इश्क वॾी ज़ालिम शइ अथई जो असां जहिड़नि मोतबर माण्हुनि खे बि हिकु हारी जी धीउ जे अॻियां थो झुकाए, पर असां कॾहिं बि कोन झुकंदासीं। मां बहादुर खान खे ससी सां कॾहिं बि शादी करणु कोन ॾींदुसि। जे बहादुर असांजी ॻाल्हि मञी आहे ऐं खून चटीअ में ससवी जो संग घुरिया त असां सिर ऊचो करे घुमूं हा। हाजी शरीफ़, जे चरियो असांजो चवण मञे हा त इहा ससवीअ सां उहो परणायूं था, उहा बि ससवी कंदो थो वठे। इहो बहादुर मुआरो छोरो असांजो कंधु झुकाइण थो चाहे ऐं पले आशमार जो कंधु मथे करणु थो चाहे। जे ईअं थियो त वॾो गंद थींदो, पर असां कॾहिं बि पले हाशिम जे आॾो कंधु कोन झुकाईंदासीं। मां बहादुर खे ससी जो संग वठण कॾहिं बि कोन ॾींदुसि। ही मुत पर संग वठण कोन ॾींदो, रुगो थी गारियूं हण। अरे इहो छोरो तुंहिंजे पल में आहे, पहिरीं न छोरे खे त जल, इहो ई तोखां जल में कोन थो थिए, पोइ हण इहे टिराड़ियूं। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधजांइ, इहा शादी हर कुझु न थियण ॾिजांइ। बंगुल खान, हाणे बहादुर जी शादी कबर सां थींदी, छो त मां त पंहिंजे भाणज खे नथो मारे सघां, पर ससुई खे त मारे सघां थो न। न हूंदो बाप, न वॼंदी बांसुरी। मां इन ससी जो किसो हमेशह जे लाइ ख़तमु करे छॾींदुसि, ॾींदुसि बंभोर खे पायूं। हाजी शरीफ़, इन्हीअ को कल्याण कर, न त वॾो गंद थींदी। गुलज़ार, पैसा बि वठी छॾिया अथई, कम बि अञा कोन थो करीं, छो? पीर करामत तोखां सख़्तु नाराज़ आहे। आम तोखे ॾिसां थो न हाणे त मुंहिंजे पुट ते चिंजणी थी चढ़नि। मां को पीर करामत जो नौकर न आहियां, अहिड़नि कमनि में देर सवेर थी वेंदी आहे। पीर करामत खे चओ त तुंहिंजो कमु थी वेंदो। कॾहिं कमु थींदो ॿुधाए छॾ न, महीना त इंतज़ारु कोन कंदासूं न, पैसा वरितासीं। आप चवई थो गुलज़ार त कमु मूंखे जल्दी करे ॾे, जल्दी करे ॾे। जे पुट ते चिंजणी चढ़ियूं न, तुंहिंजो ख़ैर न आहे। नबू कमदार, मूंसां ॾाढियां ॻाल्हाइण वारो घणो वक़्तु ॻाल्हाए न आहे सघंदो। मां पेण भला वांगुरु उन जो साह पी छॾींदो आहियां। गुलज़ार, मुंहिंजो नालो बि नबू कमदार अथई। चङनि भलनि माण्हुनि खे चतियूं हणी छॾियूं, तूं कहिड़े बाग़ जी मोरी आहीं? त पोइ ठीकु आहे, तोखे ऐं तुंहिंजे करामत खे जेके मुंहिंजा ढगा ॻाइणा हुजनि से काहे वञो, को मां तव्हां खां ॾिजां कोन थो। हा, माना तुंहिंजा जेके ढगा ॻाइणा हुजनि काहे वञूं? तूं वॾेरे अनवर जा पैसा वरिता, मारणो आहे मारे ॾे। असां तोखे पैसा ॾिना आहिनि ऐं मथां तूं लुड़ पियो करी। इन अनवर जी क़िस्मत भली सो बची वियो, हाणे घणो वक़्तु कोन बची सघंदो। ऐं जीअं अस्पताल मां निकिरंदो
उन ॾींहुं ई मरंदो। एतिरो मुर्शिद सां इंतज़ार न कंदो एतिरो इंतज़ार अस्पताल में हारे चीज़ नबू कमदर तकड़ न कर, इहो अनवर भी मरंदो ऐं ज़मीन भी तव्हांखे मिलंदी। पर कुछ ॾींहं सब्र कयो, मुंहिंजो चमन कर, न त बकाया पैसा मूं तव्हांखे बख़्श कया, वञी ॿिए कंहिंखां कमु करायो। लॻे थो त हिन जो बि दिमाग़ ख़राब थी वियो आहे। पुट गुज़ार तूं छा यादि कंदे, पैसा ॾेई वठ, तोखे बि माराईंदुसि, ॾींदोसीं थोरा ई। अनवर साईं, हाणे तबियत कीअं आहे? ठीकु त आहे न? फिरदौस बेगम हाणे काफ़ी बहितर आहे। ये समझ अल्लाह साईं मूंखे नई ज़िंदगी ॾिनी। बस तुंहिंजे दुआनि मूंखे मौत जे मोह मां बचाए वरितो आहे। अदा अनवर, अव्हांखे रुॻो अधी जूं दुआऊं न हुयूं, पर सॼे ॻोठ जे ग़रीबनि जूं दुआऊं बि तव्हां सां शामिल हुयूं। ई वॾी ॻाल्हि त हारी नारे बि तव्हांखे वॾियूं वॾियूं दुआऊं करियूं। तूं कीअं आहीं फिरदौस बेगम? जीअरी आहियां, तोखां सवाइ अकेली आहियां त निंड नाहे ईंदी। सारंग भी देर सां ईंदो आहे। अनवर साईं, अव्हां जल्दी ठीक थी वञो प्लीज, मां अव्हां खां सवाइ नथी रही सघां। दुआ कर घाव भरिजी वञनि त वरी मेला मची पवनि। हाणे त आऊं बि हिन बिस्तरे ते सुम्ही सुम्ही थकी पियो आहियां, पुठा बि सूर पिया। कहर पए न पीर करामत खे, मरे भी नथो, वते तो इज़राइल बणजी माण्हुनि खे मारींदो। अधी ज़ालिमियुनि जी उमिरि वॾी थींदी आहे, ऐं उन्हनि जो मौत बि इबरतनाक थींदो आहे। इहो पीर करामत मरंदो, पर किनो थी मरंदो। अनवर साईं, तव्हां पंहिंजो ख्यालु रखिजो। बस फिरदौस बेगम, तूं पंहिंजो ख्यालु रखजांइ। मुंहिंजे लाइ हिते डॉक्टर ऐं खोड़ सारा दोस्त ख्यालु रखण वारा आहिनि। चङो अनवर साईं, पोइ अल्लाह जे अमान में। अल्लाह जी अमान। हिते त पुलिस आ, इन जो मतिलब त अस्पताल में भी पुलिस अनवर जी हिफ़ाज़त करे रही आहे। हाणे छा कयां? अस्पताल में वॾेरे अनवर खे मारण मुश्किल न नामुमकिन आहे। हा, मूंखे वापसि वञणु घुर्जे। वालेकुम अस्सलाम। सूबेदार साहब, अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां असांजी वॾी मदद कई आहे। सारे जी इहो मुंहिंजो एहसान न आहे, इहो मुंहिंजो फर्ज़ आहे। मां इन्ही कम जी पघार खणंदो आहियां। सही था फरमायो, पर पघार ॿिया बि सूबेदार खणंदा आहिनि। हा साईं, 5 साल अॻु में मां बि ईअं ई हुयुसि, पर हाणे उहो सूबेदार सुठो न आहे रहियो। मां बिल्कुलु बदिलजी वियो आहियां। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे, अॻु में मुंहिंजा ॿार प्राइवेट स्कूल में पढ़ंदा ऐं हाणे मुंहिंजा ॿार सरकारी स्कूल में पढ़ंदा, छाकाणि जो मां उहो अफोर्ड नथो करे सघां प्राइवेट तइलीम। ख़ैर, तव्हां ॿुधायो, अनवर ख़ान जी तबियत कीअं आहे? काफ़ी बहितर आहे। तव्हां अनवर ख़ान जी सिक्योरिटी जो को बि फिक्र न कयो। उन जी सिक्योरिटी मूं टाइट रखी आहे ऐं मां पाण इन लाइ हिते बि अस्पताल में मौजूदु आहियां। हिते काफ़ी ॿियनि एजेंसियुनि जा माण्हू बि घुमी रहिया आहिनि। तव्हां को बि फिक्र न कयो। महिरबानी सूबेदार साहब, हाणे असीं हलूं। ठीकु आहे, पंहिंजो ख्यालु कयो।
feel nauseous, believe me. Never had a lot of shit come easy. Had to work hard, struggle just to be me. Had to rise up just so they could see me. Did what I had to do just to feel. Doutor sim. Ah, aquele gato de hoje. Tá vendo daí? E moça de pé até. A gente gari sabe o bem daí. Gari beira. पीर करामत तो हिन ज़मीन जे करे मुझे मुर्स खे गोलियूं हणायूं आहिनि उहा ज़मीन जेका मुंहिंजे मुर्स जे पीउ जी आहे तुंहिंजे पीउ जी नाहे करामत पाण खे पीर सॾाइण वारा मुंहं में मूसा बणिजी घुमण वारा अंदर जा इब्लीस जेकॾहिं मां तोखे हिन ज़मीन में दफ़न न कया न त मां अनवर ख़ान जी ज़ाल न आहियां ॾिठई आहे हूअ परी वाह जी शइ हुई मुर्शिद साईं इहा वॾे अनवर जी ज़ाल हुई मुर्शिद साईं वॾे अनवर जी सॼी मिल्कियत ज़मीन इन हुर परीअ नाले ते आहे एतिरी ख़ूबसूरत ऐं मुंहिंजे हवेली खां परे कमदार नबू इन महबूब खे त मुंहिंजे हवेली में हुजणु खपे को बि मसइलो न आहे मुर्शिद साईं इहा बि हवेली पाण वारी में अची वेंदी